नाज़िक कारून जज जे तहफ़ुज़ लाइ कराची बार एसोसिएशन ऐं सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन पारां हाई कोर्ट खां सीएम हाउस ॾांहुं मार्च जारी आहे। तफ़सील मालिक तां वकार शरका। वकार, छा तफ़सील आहे? जी है, कराची बार एसोसिएशन ऐं सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन जे सॾ ते क़दीमी वरिसे कारून जज जबल जे तरफ़ ऐं सिंध हुकूमत तरफ़ां दाख़िल कयल अपील जेका आहे वापसि वठण लाइ पैदल मार्च कयो वियो आहे। हीअ जेका अॼु जेका वकील बिरादरी पारां रैली कढी वई आहे उहा सिंध हाई कोर्ट जी पार्किंग खां सीएम हाउस जेका कढी वई आहे। हिन रैली में जेको सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन सदर आहे मतलब जी सरबराही में समय वकील आहिनि जेके हिन रैली में मौजूदु आहिनि। जेको मार्च आहे उहो 3 मार्च जो ऐं हिन जेको सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन सदर आहे सरफराज़ मितलर चवण ते जेके असांजा क़दीमी जेके माल आहिनि कारून झरान जी कटाई आहे उन बाद पिटीशन दाख़िल करा सिंध कोर्ट खे जेका वापसि जेका वठण जे हवाले सां हीअ रैली आहे। हिननि चयो त वकील बिरादरी क़दीमी सिंध समेत जेका क़दीमी वरिसा आहिनि उनजो तहफ़ुज़ करण जे हक़ में आहे। उहो करण जे लाइ जदोजहद जेका आहे उहा हली रही आहे। हीअ जेको हिन चयो त हीअ जेका रैली आहे उहा पुरअमन रैली आहे ऐं हिन रैली जो जेको आहे कंहिं सां सियासी या अहिड़ी इलेक्शन जे हवाले सां जो को बि तालुक न आहे। वकार, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।